की बैठक कंदुसि उन सां ॻाल्हाए कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके उन्हनि जो असांजा मफ़ाद साॻिया आहिनि त उन ते असांजो हिकिड़ो मौक़ो अचणु खपे ऐं उहा गॾियल बि का जेका सो असांजी मीटिंग थियणु खपे ऐं उन सां गॾोगॾु हीउ कैनाल ऐं पहिरियों चई वियो आहे त जे सिंध धरतीअ ते जानदार इंसान हैवान सभु जेकॾहिं रहूं था त असांजो जियापो जेको आहे उहो सिंधू दरिया आहे उहो असांजो दरिया आहे उन खां सवाइ असांजो जियापो कोन्हे असांजी ज़िंदगी न आहे असां हिन मां हिकिड़ो पाणीअ जो खोड़ो बि कंहिंखे कोन ॾींदासीं पंहिंजी जान ॾींदासीं हीउ असांजो उस्ताद जेको आहे उहो वॾो इनकलाब आणे सघे थो कनि दोस्तनि चयो पर जेकॾहिं तव्हां उस्ताद बि पंहिंजे स्कूलनि जे अंदरि पंहिंजे क्लास जे अंदरि ऐं पंहिंजे ॿारनि जो ज़हन फ्रेश कयो ऐं माइंड जेको आहे जो सेट कयो त बाबा तव्हां असांजो जेको जियापो आहे उहो असांजो सिंधू दरिया आहे तव्हांजे ज़हन में तव्हांजे सोच हू जॾहिं पंहिंजे घर में वञनि त पंहिंजे अबा खां पंहिंजे अम्मा खां पंहिंजे भाउ खां पंहिंजे चाचे खां पुछनि त असांजे दरिया मां केरु पियो जेको कैनाल कढे जंहिंजी सख़्तु मत घर घर में बचो बचो करे हीउ तव्हां उस्तादनि जो जेको आहे कमु आहे हीउ तव्हां उस्तादनि जो ज़हन आहे जेको उन्हनि ॿारनि जो ज़हन जेको आहे सो फ्रेश रखंदव ऐं जेको आहे फिट फाट रखंदव त इनकलाब जेके से ईंदा उहे ईअं ईंदा वॾे में वॾो जेको मुल्क जे अंदरि इनकलाब आणींदो आहे उहो उस्ताद आणींदो त जेकॾहिं मुंहिंजी के मिठियूं के खटियूं ॻाल्हियूं कनि दोस्तनि खे आयूं हूंदियूं ऐं माज़रत थो कयां मूंखे हिन स्टेज ते बीहण जो ईअं ॻाल्हाइण जो इहो मैंडेट अव्हां ॾिनो आहे यकीनन अव्हां जेके बि शयूं चयूं आहिनि जंहिं बि दोस्त चयो आहे जंहिं बि सुवालु कयो आहे मतां कंहिं दोस्त खे इहो गुमान हुजे त असीं ॻाल्हाए वियासीं ॻाल्हाइण खां पोइ साईं माइंड खे हुजे मूंखे कतनि बि न अॼोकी मीटिंग माइंड थींदो आहे न अॻ में मीटिंगूं थियनि दोस्तनि खां मूंखे माइंड न हूंदो आहे मूंखे ख़ुशी थींदी आहे त घटि में घटि मुंहिंजे कोताहिनि ते मुंहिंजो दोस्त मूंखे अगाई वञे तव्हां घटि में घटि तव्हां दोस्तनि जी महिरबानी 10 तारीख़ ते तारीख़ जेका कैनालनि वारी आहे उहा ईद खां पोइ असां ज़रूरु अनाउंस करे उहा हिक खे ॿुधाईंदासीं बि सोशल मीडिया ते बि आणींदासीं सभु शइ कंदासीं उहो अनाउंस बाद में ई कंदुसि डेट बाक़ी इलेक्शन कमीशन वारनि सां मूं लेटर बि लिखियो आहे जीअं हुननि लेटर कढियो आहे ऐं लेटर हुननि खे ॾिनो आहे लीगल नोटिस ॾिनो आहे वकील जे थ्रू त तव्हां हीअ जेको शइ कई आहे उहा ग़लति कई आहे ऐं तव्हांजी हिन शइ खे क़बूल नथो कयां पियो सो इहा शइ कई आहे वधीक वधीक जीअं जीअं हीअ दोस्त ही कॉमेडी वेहंदा रहंदा असांजे दोस्तनि सां फ़ोन ते बि राब्ता हूंदा जीअं जीअं हवालु हूंदो उहो तव्हां दोस्तनि जे साम्हूं हूंदो तव्हां दोस्तनि जो इलाही टाइम वरितो आहे तव्हां सभिनि दोस्तनि जी हिकु दफ़ो महिरबानी जन दोस्तनि तकलीफ़ां करे हितां आया आहिनि जेकी दोस्त न पहुची सघिया आहिनि मुंहिंजी हिन स्टेज ते उन्हनि खे गुज़ारिश आहे मुंहिंजी सभिनि खे गुज़ारिश आहे त ख़ुदारा अचो वेहो तंज़ीम खे मज़बूत कयो पंहिंजी ज़ाती अनाउनि खे छॾियो पंहिंजे कुर्सियुनि खे छॾियो पंहिंजी लालच खे छॾियो पर जेकॾहिं कंहिंखे ख़ौफ़ आहे इलेक्शन साफ़ शफ़ाफ़ करणु ॾियो बाक़ी मूंखां वचन वठो ऐं जेको आहे सदारतों विथड़ा थी सघां थो पर तंज़ीम जे अंदरि अहिड़ा बुरान अहिड़ा ग़लति फ़ैसिला कंदा आहिनि क़बूल कोन कंदो तव्हां सभिनी